अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची शहरी करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि साथियुनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ 9 मुहर्रम हराम जो मरकज़ी मातमी जुलूस हुसैनी इमाम बारगाह खां अल हुसैनी इमाम बारगाह ताईं वॾी सिक्योरिटीअ हेठि मातमी जुलूस कढियो वियो, जिते अज़ादारनि सीनाज़नी ऐं ज़ंजीरनि सां मातम कंदे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं। जुलूस जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम कया विया। कंहिं बि नाख़ुशगवार वाक़िए जे पेश नज़र दाबेची ऐं आसपास जे इलाइक़नि में मोबाइल फ़ोन जुज़वी तौर ते मुअतल रही। रिपोर्ट शाहिद समून TN न्यूज़ दाबेची।